सजावल जून जो मां सैयद रोशन अली शाह जी ख़बर मूजिब सजावल जून जो तलके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे प्राइमरी स्कूल में मीर ख़ान जज जा अचानक छापा काफ़ी उस्ताद ड्यूटी था गायब। टीओ एजुकेशन के स्कूलनि जे रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम जारी करे छॾियो। जी हसन सजावल जूणे जो खां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त तालको सजावल जूणे जो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे स्कूलनि में मीरो ख़ान जज साहब जा अचानक छापा, केतिराई मास्तर वीज़ा ते वयल ड्यूटियुनि तां गायब। तफ़सील मूजिब सजावल जूणे जो खां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त तालको सजावल जूणे जो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे स्कूलनि में मीरो ख़ान जज जा अचानक छापा, केतिराई मास्तर ड्यूटी तां गायब। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जेकी हे असां अव्हां खे फुटेज ॾेखारे रहिया आहियूं, जेके हे ॿ तस्वीरूं ॾेखारे रहिया आहियूं, ही ॻोठ टंडो शहदाद जे प्राइमरी स्कूल जी आहे। त अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं जज साहब टंडो शहदाद ॻोठ जे प्राइमरी स्कूल वटि पहुता त स्कूल बंदि नज़र आयो ऐं मास्तर हुबदार अली चांडियो, मास्तर रिज़वान चांडियो, मास्तर गुलाम नबी चांडियो ड्यूटी तां गायब। जंहिं मीरो ख़ान जज साहब टीओ एजुकेशन आशिक अली जमाली खे हुकुम जारी करे छॾियो त रिकॉर्ड समेत कोर्ट में पेश थियो ऐं ज़रियनि ॿुधायो त टीओ एजुकेशन आशिक अली जमाली तमाम तालके जे हेड मास्तरनि ऐं मास्तरनि खे एसएमसी फार्म टीओ ऑफिस जमा करण जो हुकुम जारी करे छॾियो ऐं इन सां गॾोगॾु टीओ एजुकेशन आशिक अली जमाली तालके जे गोसलू मास्तरनि खे हिदायत जारी करे छॾी त रोज़ानो सुबुह खां 8 बजे खां 1:30 बजे ताईं स्कूल खुलियल रखो। मीरो ख़ान जज साहब स्कूलनि जी विज़िट करे रहियो आहे। सैयद रोशन अली, BTV न्यूज़, सजावल जूणे जो।